प्रिज़ाइडिंग ऑफिसर पंहिंजे अमले सां गॾु वोटिंग शुरू थियण खां 2 कलाक अॻु पोलिंग स्टेशन ते पहुची वञे ऐं हिकु भेरो ॿीहर समूरनि इंतज़ामनि जो जाइज़ो वठे। वॾो साए रंग जो थेलो खोलियो ऐं इनवाइस मुताबिक़ चूंड मवाद चेक कयो ऐं हिदायतुनि मूजिबि अमले में सामान ऐं स्टेशनरी विरहायो। यादि रखो त बैलेट पेपरनि वारा नंढा अछा ऐं हल्का साए रंग जा थेला पोलिंग जे आगाज़ जे वक़्तु पोलिंग एजेंट जी मौजूदगी में खोलियो। प्रिज़ाइडिंग ऑफिसर ऐं पोलिंग स्टाफ पंहिंजा पंहिंजा कार्ड ऐं बेज लॻाईंदा। पोलिंग बूथ्स ते ज़नाना ऐं मर्दाना कार्ड्स लॻायो ऐं हर पोलिंग बूथ में क़ौमी ऐं सूबाई असेंबलीअ जा बैलेट बॉक्स रखिया वञनि। वोटिंग दौरान रुगो वोटर, पोलिंग एजेंट, इलेक्शन एजेंट, उम्मीदवार, बाअख्तियार मुबसर ऐं रिटर्निंग ऑफिसर या इलेक्शन कमीशन जो परमिट रखंदड़ माण्हुनि खे ई पोलिंग स्टेशननि में दाख़िल थियण जी इजाज़त हूंदी। बहरहाल माज़ूर वोटरनि जी मदद लाइ हिकु माण्हू अंदरि अची सघे थो। प्रिज़ाइडिंग ऑफिसर पोलिंग अमले में सामान ऐं स्टेशनरी विरहाइनि। प्रिज़ाइडिंग ऑफिसर पैकिंग इनवाइस फारम 36 में ॾिनल मालूमात मुताबिक़ चूंड लिस्ट खे हिन तरीक़े सां विरहाईंदो। मर्द ऐं औरतनि जी लिस्ट खे बूथ ज़रिए विरहायो। फ़हरिस्त वारे सुफ़े खे 2 हिसनि में न फाड़ियो। जेकॾहिं हिकु आम पोलिंग स्टेशन में फ़क़ति 2 बूथ आहिनि, हिकु मर्दनि लाइ ऐं हिकु औरतुनि लाइ, इन करे वोटर लिस्ट में मर्द ऐं औरत जा अलॻि अलॻि हिसा रखिया वञनि। पोलिंग स्टेशननि में 3 बूथनि ते मुश्तमिल 2 बूथ मर्दनि ऐं 1 बूथ औरतुनि लाइ हूंदो। तंहिं करे चूंड लिस्ट मुताबिक़ विरहायो। मर्द वोटरनि जे लाॻापियल हिसनि खे 2 बराबरि हिसनि में विरहाइण जी कोशिश करियो। पोलिंग स्टेशननि ते चइनि बूथनि जी सूरत में 2 बूथ मर्दनि ऐं 2 बूथ औरतुनि में विरहाया वेंदा। तंहिं करे मर्द ऐं औरत वोटनि जे तादाद खे 2 बराबरि हिसनि में विरहायो। जेकॾहिं पोलिंग स्टेशन हिक खां वधीक शुमारियाती ब्लाकनि ते मुश्तमिल आहे त हर ब्लाक लाइ साॻियो तरीक़ो अख़्तियार कयो वेंदो। उहो तरीक़ो क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जी चूंड लिस्टुनि जे विर्छ लाइ इख़्तियार कयो वेंदो। बैलेट पेपर जी विरासत पोलिंग जे मुक़ररु वक़्त ते उम्मीदवारनि या इलेक्शन एजेंटनि, पोलिंग एजेंटनि ऐं मुबसरनि जे साम्हूं बैलेट पेपरनि ते मुश्तमिल सील थेलियूं खोलियो। उन्हनि सभिनीनि जी गैर मौजूदगीअ में प्रिज़ाइडिंग ऑफिसर पंहिंजे स्टाफ अॻियां थेली खोले ऐं इलेक्शन जो अमल शुरू करे। जॾहिं त इलेक्शन स्टाफ खे बयान ते दस्तख़त कराइण लाइ चओ त उन्हनि जे साम्हूं सील थियल थेला खोलिया विया आहिनि। पैकिंग इनवाइस फारम नंबर 36 जे मुताबिक़ क़ौमी असेंबली ग्रीन बैलेट पेपर्स ऐं सूबाई असेंबली वाइट बैलेट पेपर्स जा शुरूआती ऐं आख़िरी सीरियल नंबर चेक करियो। हर बैलेट पेपर किताब जो सीरियल नंबर पिणु एहतियात सां नोट करियो ऐं किताब जे सिफ़नि जी सीरियल नंबर ॻणियो। ख़्यालु रखणु घुर्जे त कंहिं बि असिस्टेंट प्रिज़ाइडिंग ऑफिसर खे हिक वक़्त में सिर्फ़ हिकु बैलेट पेपर किताब जारी कयो वञे। पोलिंग स्टेशन ते मौजूदु उम्मीदवारनि, पोलिंग एजेंटनि ऐं मुबसरनि खे ख़ाली बैलेट बॉक्स ॾेखारियो ऐं सील नंबर नोट करे बैलेट बॉक्स खे सील कयो ऐं फारम 42 ते मौजूदु माण्हुनि खां हिन अमल जी तस्दीक हासिल करियो। बैलेट बॉक्स भरिजी वञण जी सूरत में या पोलिंग ख़तमु थियण ते ढकण जी कुंडी मिलाए करे ढकण ते मौजूदु दर बंदि करे छॾियो ऐं 2 कुंडियुनि जे अंदरां हिकु ॿी सील गुज़ारियो। इन सील जो नंबर बि पोलिंग एजेंट्स खे नोट करायो। बैलेट बॉक्स खोलण लाइ सील टैग टोड़ियो, पर इन अमल खां अॻु पोलिंग एजेंटनि ऐं पोलिंग स्टेशन ते मौजूदु ॼाणायल माण्हुनि खां सील नंबर चेक करायो। यादि रहे त बैलेट बॉक्स खोलण जो अमल पोलिंग ख़तमु थियण ऐं वोटनि जी ॻणप खां अॻु ई कयो वेंदो। वोटिंग जो अमल पोलिंग ऑफिसर जी ज़िमेदारी। पोलिंग स्टेशन में वोटर्स जे दाख़िल थियण ते पोलिंग ऑफिसर उन जे सॼे अंगूठे जे नह जे जोड़ ते एडमिट मस जो निशान चेक करे। उन खां पोइ वोटर जो असल शनाख्ती कार्ड चेक कयो वञे ऐं डेटा खे वोटर लिस्ट सां मिलायो वञे। यादि रहे त जिन माण्हुनि जे शनाख्ती कार्ड जो मुदो ख़तमु थी चुको आहे उहे बि वोट ॾेई सघनि था, पर वोटिंग लाइ शनाख्ती कार्ड या कंहिं ॿिए दस्तावेज़ जी फोटोकॉपी क़ाबिले क़बूल नाहे। शनाख्ती कार्ड चेक करण खां पोइ वोटर जो नालो ऐं सीरियल नंबर वोटर लिस्ट में लिखो। उन खां पोइ वोटर जे साॼे हथ जे अंगूठे ते एडमिट मस जो निशान ठाहियो ऐं उन जे अंगूठे जो निशान वोटर जे तस्वीर जे अॻियां वोटर लिस्ट में दाख़िल कयो। मर्द वोटर जे खाॿे ऐं औरत वोटर जे साॼे अंगूठे जो निशान वठो। उन खां पोइ वोटर जो नालो
चूंड लिस्ट में सिधी लकीर लॻाए कटियो ऐं इहो अमल सूबाई असेंबली लाइ वर्जायो। यादि रहे त इहो अमल क़ौमी ऐं सूबाई ॿिन्ही तकनि जी चूंड फ़हिरिस्तुनि में कयो वेंदो। वोटिंग जो अमल असिस्टेंट प्रिज़ाइडिंग ऑफिसर जूं ज़िम्मेदारियूं। पहिरियों, असिस्टेंट प्रिज़ाइडिंग ऑफिसर क़ौमी असेंबली जे लाइ बैलेट पेपर जे काउंटर फाइल खे पुर करण खां पोइ मर्द वोटर जे खाॿे ऐं औरत वोटर जे साॼे अंगूठे जो निशान लॻाराए काउंटर फाइल ते सरकारी मुहर लॻाए सही करियो। उन खां पोइ बैलेट पेपर अलॻि करे उन जी पुठ ते सरकारी मुहर लॻायो ऐं पंहिंजे सही करियो ऐं बैलेट पेपर वोटर जे हवाले करे उन खे ॿिए असिस्टेंट प्रिज़ाइडिंग ऑफिसर तरफ़ मोकिलियो। ॿियो असिस्टेंट प्रिज़ाइडिंग ऑफिसर सूबाई असेंबली जे बैलेट पेपर जारी करण जे लाइ इहो ई अमल दोहराए। गॾु ई ॿियो असिस्टेंट प्रिज़ाइडिंग ऑफिसर वोटर खे बैलेट पेपर फोल्ड करण जो तरीक़ेकार ऐं 9 खाननि वारी मुहर ॾेई करे वोटिंग स्क्रीन तरफ़ मोकिले, जिते वोटर राज़दारी सां पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल करे बैलेट पेपर बैलेट बॉक्स में विझी करे ॿाहिरि हलियो वञे। बैलेट पेपर जा क़िस्म। आम वोट खां अलावा वोट जा 3 क़िस्म आहिनि: टेंडर्ड वोट, चैलेंज्ड वोट, स्ट्रे यानी रद्द थियल बैलेट पेपर, स्ट्रे स्पॉइल्ड बैलेट पेपर। टेंडर्ड वोट: जेकॾहिं को वोटर वोट विझण जे लाइ अचे ऐं उन जे अंगूठे ते एनमिट मस जो निशान न हुजे पर वोटर लिस्ट में उन जो नालो कटियल आहे त प्रिज़ाइडिंग ऑफिसर वोटर जी सुञाणप जे तसली करे ऐं उन खे टेंडर वोट जी इजाज़त ॾे। मुतमइन न हुअण जी सूरत में इम्पर्सोनेशन जे लाॻापियल शिक जे तहत लाॻापियल वोटर जे ख़िलाफ़ कार्रवाई अमल में आणे सघिजे थी। टेंडर वोट जी इजाज़त ॾियण खां पहिरीं वोटर जी शनाख्ती कार्ड जी कॉपी हासिल कई वञे। टेंडर वोट जे लाइ क़ौमी ऐं सूबाई असेंबली जा अलॻि अलॻि बैलेट पेपर जारी कया वञनि ऐं उन्हनि खे टेंडर बैलेट पेपर वारे लिफ़ाफ़े पैकेट नंबर 4 में विझी करे पाण वटि महफ़ूज़ करे वठो। टेंडर बैलेट पेपर खे बैलेट बॉक्स में न विधो वञे। प्रिज़ाइडिंग ऑफिसर टेंडर्ड वोट लिस्ट फॉर्म 43 जे क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जे लाइ अलॻि अलॻि कापियूं तयारु करे उन फॉर्म ते वोटर जे मुतालिक़ मालूमात दर्ज करे ऐं उन जे दस्तख़त ते अंगूठे जो निशान लॻाए उन खां बाद वोटर खे ॿाहिरि वञण जी इजाज़त ॾे। टेंडर्ड बैलेट पेपर जी अलॻि सां ॻणप कई वञे ऐं पोइ उन खे टोटल ॻणप में शामिल कयो वञे। टेंडर्ड वोट लिस्ट फॉर्म 43 वोटर जे क़ौमी शनाख्ती कार्ड जी हिकु कॉपी पैकेट 14 में विझी रिटर्निंग ऑफिसर खे ॾिनी वञे। चैलेंज्ड वोट: उम्मीदवार या पोलिंग एजेंट कंहिं बि माण्हूअ जे वोट खे चैलेंज करण जो हक़ रखनि था जंहिं जे बारे में उन्हनि खे यकीन हुजे त वोटर पहिरियां वोट ॾेई चुको आहे या ॾेई चुकी आहे या हू कंहिं ॿिए वोटर जे बदिरां आयो आहे या आई आहे। वोट चैलेंज करण वारे खे ॿुधायो वञे त बवक़्ते ज़रूरत उन खे ही इल्ज़ाम अदालत में साबित करणो पवंदो। गॾु ई उन खां 100 रुपया फीस वसूल कई वञे ऐं हथ सां लिखियल पर्ची ॾिनी वञे। पोलिंग खां बाद ही तमाम रक़म रिटर्निंग ऑफिसर जे हवाले कई वञे। जेतोणीकि वोटर खे मामूल जी कार्रवाई सां गुज़रणो पवंदो, चैलेंज बैलेट पेपर खे बैलेट बॉक्स में न विधो वञे। चैलेंज बैलेट पेपर्स खे पैकेट नंबर 7 में रखो। उन खे फ़हिरिस्त फॉर्म नंबर 44 जे सूबाई ऐं क़ौमी असेंबली जे लाइ अलॻि अलॻि कापियुनि ते वोटर जा क़वाइफ़ दर्ज करियो ऐं उन ते उन खां दस्तख़त ऐं अंगूठे जो निशान लॻारायो। स्ट्रे ज़ाया थियल बैलेट पेपर्स: जेकॾहिं कोई जारी कयल बैलेट पेपर पोलिंग स्टेशन जे अंदर या ॿाहिरि पयल मिले त उन खे स्ट्रे यानी ज़ाया शुदा बैलेट पेपर में शुमार कयो वञे। जेकॾहिं कंहिं बैलेट पेपर ते ग़लती सां निशान लॻी वञे या फाटी पवे या उहो अहिड़ीअ तरह निपोड़ियल हुजे त जीअं क़ाबिल इस्तेमाल न रहे त हुन खे स्पॉइल्ड बैलेट पेपर शुमार कयो वञे। स्पॉइल्ड बैलेट पेपर्स जी पुठ ते प्रिज़ाइडिंग ऑफिसर कैंसिल्ड लिखे। काउंटर फाइल ते दस्तख़त थियल बैलेट पेपर्स ते कैंसिल्ड लिखो ऐं ज़ाया थियल बैलेट पेपर खे पैकेट नंबर 10 में विझो।